जी नाज़रीन, बुलड़ी शाह करीम तहलके में कणक जो फसल तो लथो है पर आबादगार सख्त परेशान हैं। उन्हनि जो चवण है तो मार्केट में कणक जो तमाम घट अघ मिली रहियो है, जंहिं करे हुननि खे फी एकड़ पैदावार ते फ़ाइदे जे बजाय नुक़सान पइजी रहियो आहे। हिते आबादगार असां सां गॾु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवण आहे। असांजे कणक जो रेट आहे कोन भई, पाणी असांजे मिशननि जा आहिनि, भाण महांगा आहिनि। जेको असांजो रेट हले पियो 2200 रुपया मण पियो हले असांजो। हाणे कणक जो अटे जो हींअर रेट आहे 4000 रुपया मण पियो असांखे मिले। कम से कम असांखे अटे जो मण महांगो पियो मिले त कणक जो कम से कम 3500 रुपया त असांखे मण रखनि त असांजो बि गुज़र थी सफ़र थी सघे। हाणे असीं हींअर ॿनियुनि मां कर्ज़ु खणियो, असीं ॿनियूं करियूं, असीं वरी उहो खणियो ॾेई छॾियूं, असीं ओड़े ओड़ा हाणे असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं। महिरबानी करे सरकार सां इहो मुतालबो आहे त असांजो जेको कणक जो अघु वधायो वञे, असां सां नाइंसाफ़ी न करियो, इंसाफ़ कयो वञे। ॾाढो ॾुकाल में आहियूं। कणक जो रेट न आहे थियो, अटे जो रेट वधी चुको आहे। ग़रीब कमायूं, ग़रीब खाऊं। ज़मींदारनि खां पुछो त कहिड़े रेट में असां कणक ॾियूं। असांजा ख़र्च, कणकनि जा ख़र्च, भाण जा ख़र्च असां किथां पूरी कंदासूं। अॼु बि असां नाले तो बीठल आहियूं ज़मींदारनि सां त इहो अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांखे पाणी, असांजा कणकुनि जा रेट उहे वधाए वञनि, असां पंहिंजे कर्ज़नि खे, जामिन खे मुंहुं ॾेई सघूं। अॼु 8हों ॾींहुं आहे मुंहिंजो देरो कणक जो अञा लॻो पियो आहे। रेट न आहे, जंहिं वाणीअ वटि वञा चए थो रेट न आहे। हा, रेट असांजो 2200 रुपया, होॾा 4000 रुपया मण पिया वठूं असीं अटो। फ़ाइदो हिन में असांखे कहिड़ो पियो पए, सम्झी? अटो सस्तो कोन थियो आहे। अटो को बि सस्तो कोन थियो आहे। अटो 4000 रुपया मण आहे। अटो 4000 रुपया मण पियो हले ऐं कणक 2200 रुपया। कणक 2200 रुपया मण पई हले। हाणे तव्हां छा मुतालबो कयो? असीं जो इहो मुतालबो आहे, असांखे कणक जो रेट 3500 रुपया करे ॾिनो वञे ऐं पाणी बि ॾिनो वञे। अटे जो रेट बनासीं 4000 रुपया पिया भरियूं, कणक असीं 2200 रुपया मण पिया ॾियूं। तव्हां आबादगारनि ऐं पोरियतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत जूं अख़्तियारियूं तकिड़ा उपाउ वठी सिंध जे आबादगारनि खे पाणीअ जी खोट समेत जेके अघनि जे मामले में मसइला आहिनि उहे मसइला हल कराइनि त जीअं आबादगार पंहिंजे पेरनि ते बि पंहिंजे पेट गुज़र जहिड़ो थी सघे। उस्मान पंवर, कोशिश डिजिटल, बुलड़ी शाह करीम।